अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल तकरार जी ईंदड़ नई क़िस्त में आख़िरकार छा थियण वारो आहे? छा मूसा जेल मां आज़ाद थी रईस नवाब ख़ान खे छॾे ॾींदो? छा वरी मूसा रईस नवाब ख़ान खां पंहिंजो पलांद कंदो? छा रईस नवाब ख़ान मीर खे बि पंहिंजे क़ैद में कंदो? छा लाला बि नवाब ख़ान मां हथ कढंदो? छा नवाब ख़ान नैना खे ज़ोरी पंहिंजे घर वठी ईंदो? छा दरिया ख़ान हाकिमज़ादी खे सजावल ख़ान जे हवाले कंदो? छा सजावल ख़ान पंहिंजी सोट लाला खे छॾे ॾींदो? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि खे इन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे इन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बासानी पहुची सघे। त दोस्तों, हलूं था पंहिंजी मेन टॉपिक तरफ़। त मूसा जेल मां आज़ाद थी ईंदो, माना रिहा थी ईंदो, पर रईस नवाब ख़ान मीर खे बि कोन छॾींदो। मीर खे घणा ॾींहं रईस नवाब ख़ान खणी पंहिंजी क़ैद में कंदो। मूसा रईस नवाब ख़ान खां पंहिंजो हिकु हिकु शइ जो पलांद वठंदो ऐं सजावल ख़ान बि जेल मां आज़ाद थींदो ऐं पहिरियां ई लाला वटि वेंदो ऐं लाला सां सॼी हक़ीक़त पुछा कंदो, पर लाला सजावल ख़ान सां हथु हिकु कोन मिलाईंदो। उमेद कयूं था त हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। जेकर पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे इन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। त दोस्तों, मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।